वे तरफ़ नाज़रीन आपको ॿुधाईंदा रहूं त सिंध सरकार 50,000 मैट्रिक टन यूरिया भाण ॿाहिरां घुराइण वारे वफ़ाक़ी सरकार जे फ़ैसिले ते ख़दशनि जो इज़हार कंदे इमरान हुकूमत खे ज़राअत ऐं फूड सिक्योरिटी लाइ ख़तरो करार ॾेई छॾियो आहे। अहम ख़बर नाज़रीन सां शेयर कयूं पिया। मंज़ूर वसाण जो चवणु आहे त इमरान सरकार भाण अफ़गानिस्तान स्मगल कराए माफ़िया खे फ़ाइदो पहुचायो आहे। रियासत मदीना जी हुकूमत में आबादगार भाण लाइ रोई रहिया आहिनि। 50,000 मैट्रिक टन भाण घुराइण जो फ़ैसिलो वापसि वरितो वञे। अहम ख़बर जे हवाले सां नाज़रीन खे ॿुधायूं पिया। जारी कयल बयान में ज़राअत वारे सूबाई सलाहकार मंज़ूर वसाण चयो आहे त सिंध सरकार पारां यूरिया भाण ॿाहिरां घुराइण वारे वफ़ाक़ी फ़ैसिले ते ख़दशो आहे। वफ़ाक़ी सरकार 50,000 टन ॿाहिरां घुराइण जो फ़ैसिलो वापसि वठे। मंज़ूर वसाण पारां इहो बि चयो वियो आहे त इमरान हुकूमत ज़राअत ऐं फूड सिक्योरिटी जे लाइ ख़तरो आहे। सूबाई सलाहकार चयो आहे त इमरान सरकार भाण अफ़गानिस्तान स्मगल करे माफ़िया खे फ़ाइदो ॾिनो। इन हवाले सां तफ़सील मालूम कंदासीं सिंध टीवी न्यूज़ जे रिपोर्टर बशीर संजराणी खां। बशीर, छा तफ़सील आहिनि? सिंध सरकार 50,000 मैट्रिक यूरिया भाण ॿाहिरां घुराइण वारे वफ़ाक़ी सरकार जे फ़ैसिले ते ख़दशनि जो इज़हार कयो आहे। जी बशीर, छा तफ़सील आहिनि? अपडेट कजो इन हवाले सां। हेलो जी बशीर, छा तफ़सील आहिनि? अपडेट कजो इन हवाले सां। जी बशीर, छा तफ़सील आहिनि? अपडेट कजो। मंज़ूर वसाण जो चवणु आहे त सिंध हुकूमत 50,000 मैट्रिक टन यूरिया भाण बरामद करण वारे वफ़ाक़ी फ़ैसिले जे ख़दशनि जो इज़हार करे छॾियो आहे। हुन पंहिंजे हिकु बयान में चयो आहे त 50,000 टन यूरिया भाण बरामदी जो फ़ैसिलो वफ़ाक़ वापसि वठे। इमरान हुकूमत ज़राअत ऐं फूड सिक्योरिटी लाइ ख़तरो आहे। हुन चवणो हो त सिंध बरामदी भाण ख़रीद न कंदी। मंज़ूर वसाण जो चवणो त हिते पैदा थींदड़ यूरिया भाण मां सिंध के जायज़ हिस्सो ॾिनो वञे। इमरान सरकार पारां अफ़गानिस्तान स्मगलिंग कराए माफ़िया खे फ़ाइदो ॾिनो पियो वञे। हुनजो वधीक चवणो हो त ज़रई मुल्क हुजण बावजूदि कणिक, खंड, दालूं, यूरिया भाण ऐं ॿियूं शयूं जेके आहिनि उहे ॿाहिरियां घुरायूं वञनि पियूं। ज़राअत वारे सलाहकार जो चवणो हो त रियासत मदीना जी हुकूमत में मुल्क जा आबादगार पाण लाइ भाण लाइ रोई रहिया आहिनि। इमरान अवाम खां पोइ हाणे आबादगारनि खे बि पियो रोआरे। मंज़ूर वसाण जो वधीक चवणो हो त आया यूरिया भाण बरामद घुराइण बजाए वफ़ाक़ मसूमी जेका क़िलत ऐं स्मगलिंग जेका आहे उन ते कंट्रोल करे। जी ठीकु आहे, वॾी महिरबानी तफ़सील ॾियण लाइ।